सूफ़िया करामन सॼे जिस्म में 7 जॻहियूं नामज़द कयूं आहिनि जिन में ज़िक्र खे जारी करे उनखे रूहानी रोशनी सां मुनवर करे सघिजे थो, जंहिंखे तसौफ़ में लताइफ़ सॾियो वञे थो, जंहिं लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे, तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जिन। उन्हनि लताइफ़नि जा नाला हिन रीत आहिनि। लतीफ़ा पहिरियों, कलब दिल, जंहिंखे लतीफ़ा कल्बी सॾियो वञे थो। जॾहिं कलब जारी थींदो आहे उनजो रंग सुनहरी ॻाढ़ सिरो गोल्डन जहिड़ो। सूफ़िया करामनि मुताबिक़ उनजो फ़ैज़ हज़रत आदम अलैहिस्सलाम सां मनसूब कयो वञे थो। जॾहिं हिकु ज़ाकिर दिल जोई सां दुरूद पाक जी कसरत जारी रखण बाद जॾहिं ज़िक्र कल्बी करण वेहे थो तॾहिं दिल रोशन थी पवे थी। व अन्नल्लाह शदीदुल अज़ाब वलो यरल लज़ीन ज़लमू एज़ा यरोनल अज़ाब अन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ व मिनन नास मन यत्तखिज़ु मिन दूनिल्लाहि अंदादन युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाहि वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बा लिल्लाहि। तर्जुमो, ऐं माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि जिन अल्लाह खां सवाइ ॿियनि खे अल्लाह जहिड़ो करे वठंदा आहिनि, अल्लाह जे प्यार वांगुरु प्यारो रखंदा अथनि, ऐं जिन ईमान आंदो से अल्लाह जी दोस्ती में ॾाढा ज़ोर आहिनि, ऐं जिन ज़ुल्म कयो से जेकॾहिं हिन ॻाल्हि खे हाणे सम्झनि त जंहिं महिल क़यामत जे ॾींहुं अज़ाब ॾिसंदा ऐं सम्झंदा त समूरी सघ अल्लाह खे आहे ऐं अल्लाह सख़्तु अज़ाब करण वारो आहे, त जेकर ॾाढा पशेमान थियनि। सूरह बकर नंबर 165। कलब दुनियावी कशाफ़त मां आज़ाद थी हिकु शीशे वांगुरु साफ़ शफ़ाफ़। या अय्युहल्लज़ीन आमनू मन यर्तद मिनकुम अन दीनिही फसौफ यअतिल्लाह बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूनहु अज़िल्लतिन अलल मुमिनीन अइज़्ज़तिन अलल काफ़िरीन युजाहिदून फ़ी सबीलिल्लाहि वला यख़ाफ़ून लौमअतल लाइम ज़ालिका फ़ज़लुल्लाहि युअतीहि मन यशा वल्लाहु वासिउन अलीम। तर्जुमो, ऐं मोमिनो, अवां मंझां जेको दीन खां फिरंदो त सिघो ई अल्लाह अहिड़ी क़ौम खे पैदा कंदो जिन खे पाण दोस्त रखंदो ऐं उहे खेसि दोस्त रखंदा। उहे मोमिननि सां निवड़त कंदड़ ऐं काफ़रनि ते सख़्तु हूंदा, अल्लाह जी वाट में जहाद कंदा ऐं कंहिं मलामत कंदड़ जी मलामत खां न डिॼंदा। उहो अल्लाह जो फ़ज़्ल आहे जंहिंखे वणेसि ॾींदो आहे ऐं अल्लाह कुशादे फ़ज़्ल वारो ॼाणंदड़ आहे। सूरह माइदा नंबर 54। ज़िक्र कंदड़ इंसान ज़िक्र जे नशे में मगन थी वञे थो, हिकु अजीब कैफ़ियत सुकून में अची वञे थो। उन हिकु नुक़्ते ते फ़ज़कुरूनी अज़कुरकुम वशकुरूली वला तकफ़ुरून 152 नंबर। तर्जुमो, तंहिं करे मूंखे यादि करियो त आउं अव्हां खे यादि करियां ऐं मुंहिंजो शुक्र करियो ऐं मुंहिंजी बेशुक्री न करियो। सूरह बकर नंबर 152। जीअं हर वक़्तु उहो दम गाफ़िल उहो दम काफ़र, बसि कलब जारी थियण जी देरि आहे। पोइ हथ कमकार में अखि सुहिणे यार में। ज़िक्र करण वारनि जी फ़ज़ीलत हिन हदीस मां ज़ाहिर आहे। अनस अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ला तक़ूम अस्साअत हत्ता ला यक़ाल फ़िल अर्द अल्लाह अल्लाह। तर्जुमो, सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत क़ाइम न थींदी जेसीं ताईं ज़मीन ते अल्लाह अल्लाह चयो वेंदो। सही मुस्लिम नंबर 375। किताब रगूं थियूं रबाब, मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।